जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मुङनि जी दाल जो सीरो जेको सभिनी खे ॾाढो वणंदो आहे। इहो कीअं ठाहिजे स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे सभु ॿुधाईंदसि। वीडियो पसंदि अचे त ज़रूरु लाइक कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। सीरो ठाहिण लाइ मुङनि जी दाल खणणी आहे। हिते मां 2 कोप यानी लॻभॻि अधु किलो मुङनि जी दाल खई आहे। हिकु बाउल में खणंदासीं और इनखे असांखे पहिरियों धोइणो आहे। त पाणी विझी पहिरियों इनखे धोई वठंदासीं। उन खां पोइ इनखे रखिणो आहे असांखे पुसाए। त पहिरियों मां इनखे पाणी सां धोई वठंदसि। पोइ जीअं मां ॿुधायो पुसाए रखिणो आहे। इनखे घटि में घटि 2 कलाक पुसाए रखंदासीं। उन खां पोइ इन मां सॼो पाणी कढणो आहे। त उन जे लाइ असां इनखे विझंदासीं छाणीअ में। जीअं इन मां सॼो पाणी निकिरी वञे और दाल रहिजी वञे। पाणी सॼो निकिरी वञण खां पोइ असां इनखे पीसींदासीं। मिक्सी जार में विझंदासीं और इनखे पीसणो आहे। पीसण महिल ध्यानु रखिणो आहे त असांखे पेस्ट न ठाहिणी आहे। इनखे ॾॾरियल यानी दानेदार ठाहिणो आहे। ॾिसो हिन तरह हुअणु खपे। तव्हां हथु लॻाए ॾिसंदव न त बिल्कुलु इहो तव्हांखे दाण दाण लॻंदो। अहिड़े नमूने सॼी दाल खे असां पीसे रखंदासीं। हाणे खणंदासीं तई, उन में विझंदासीं सचो गिहु। 200 खां 250 ml गिहु जो इस्तेमालु थींदो। गिहु गरम थी वेंदो त उन खां पोइ असां इन में विझंदासीं दाल जेका असां पीसे रखी आहे। और विझण खां पोइ इनखे कंटिन्यू असांखे घुमाइणो आहे। छाकाणि त इहा दाल जेका आहे चिपकंदी आहे। त कंटिन्यूस जीअं जीअं घुमाईंदासीं तीअं तीअं इन जो जेको पाणी आहे सुकंदो वेंदो। जीअं घुमाईंदासीं तव्हांखे ॾिसणु ईंदो उन जो कलर बदिलजंदो वञे थो। वीडियो मां थोरो फास्ट करे रही आहियां न त काफ़ी वॾो थी वेंदो। कंटिन्यूस घुमाईंदे असां इनखे भुञंदासीं और धीरे धीरे इन जो कलर जेको आहे बदिलजंदो वेंदो। बाहि खे पहिरियों तेज़ रखिणो आहे ऐं उन खां पोइ असां इन बाहि खे मीडियम करे रखंदासीं। जीअं इहो सड़े न और चङी तरह हिकु करो भुञिजे। ॾिसो जीअं जीअं इनखे भुञूं था पिया इन जो कलर जेको आहे बदिलजंदो वेंदो। लाइट येलो मां यानी हल्के पीले मां थोरो थोरो डार्क थींदो वेंदो और ब्राउन कलर वञी इहो बीहंदो जीअं बोरीअ जो कलर हूंदो आहे या कुटीअ जो। मुंहिंजे हिंदी वारे वीडियो ते मूंखे कंहिं कमेंट करे चयो गिहु घटि विधो आहे, पर घटि गिहु विझण सां कुझु न थींदो। आराम सां असां इनखे भुञी सघंदा आहियूं। सिर्फ़ु बाहि खे असांखे घटि रखी इनखे भुञणो आहे जीअं इहो सड़े न। और गिहु वधीक हूंदो त असां इनखे आसानी सां तेज़ बाहि ते बि भुञी सघंदा आहियूं। त मां कोशिशि कंदी आहियां गिह जो घटि इस्तेमालु कयूं असां। छाकाणि सीरो ठहण खां पोइ गिहु जेको आहे मथां तरी ईंदो आहे। और सीरो जेको आहे उहो काफ़ी ऑइली ऑइली लॻंदो आहे। इन करे घटि बाहि ते गिह जो प्रॉपर इस्तेमालु करे असांखे इनखे दाल खे भुञणो आहे। और इहो जेको कलर आहे परफेक्ट आहे। इन खां पोइ असां इनखे खीर में सिजाईंदासीं। त हिते मां लॻभॻि 2 लीटर खीर जो इस्तेमालु कयो आहे, जेको थोरो थोरो करे असां विझंदासीं। त पहिरियों हाणे मां 1 लीटर खीर विधो आहे। इनखे असां टकाईंदासीं। दाल जेका आहे पाणी या खीर खे एब्ज़ॉर्ब करे वठंदी आहे और वाद खाईंदी आहे। त ॾिसो पहिरियों 1 लीटर विधो, हाणे मां 2 लीटर जो इस्तेमालु करे रही आहियां। और इनखे चङी तरह मिक्स कंदासीं जीअं इन में ॻोड़ा न हुजनि। इनखे टकाईंदासीं और इनखे ढके करे असांखे सिम बाहि ते सिजाइणो आहे जीअं दाल जेका आहे चङी तरह सिजे। और गॾु इन में विझंदासीं असां नंढा फ़ोटा। 5-6 नंढा फ़ोटा विझणा आहिनि। और उन सां गॾु असां ड्राई फ्रूट विझंदासीं, काजू बादाम पिस्ता। क्वांटिटी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। त लॻभॻि मां 1 कटोरी सभु मिक्स ड्राई फ्रूट खयों आहे। और इनखे कंटिन्यूस घुमाईंदे असां सिजाईंदासीं। गैस खे सिम रखियो आहे जीअं दाल चङी तरह सिजी वञे। अगर तव्हांखे लगे दाल अञा कच्ची आहे त थोड़ो सो खीर असां वधीक विझी सघंदा आहियूं, छाकाणि त केॾी महिल बाहि घटि या केॾी महिल वधीक हुअण जे करे बि खीर जी क्वांटिटी ते फ़र्क़ु पवंदो आहे। ॾिसो खीर लॻभॻि खॼी वियो आहे, इन जो कलर हल्को ब्राउन थियणु चालू थी वियो आहे।
हाणे हिन में असां विझंदासीं खंडु। 2 कोप खंडु विझणी आहे, जेका लॻभॻि अधु किले जे क़रीब आहे। अधु किलो दाल खई आहे त हिते असां अधु किलो खंडु विझंदासीं, जेका 2 कोपनि जे क़रीब आहे। इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। जीअं खंडु जो पाणी निकिरंदो उन में असांखे दाल खे सिजाइणो आहे और इनखे असां कंटिन्यू घुमाईंदासीं जीअं तरो न लॻे। और बाहि खे असांखे सिम रखिणो आहे। सो धीरे धीरे पाणी खॼी वियो आहे। इनखे भुञंदा वेंदासीं कंटिन्यू, त इन जो कलर बि घाटो थींदो वेंदो, दाल बि सिजंदी और इन मां घी निकिरणु चालू थी वियो आहे। ॾिसो, सीरे बिल्कुलु तई पासा छॾे ॾिना आहिनि, मतिलबु इहो चिपके नथो हाणे। त मतिलबु असांजो सीरो जेको आहे बिल्कुलु तयारु आहे। इनखे गरमा गरम असां सर्व कंदासीं। कुझु ड्राई फ्रूट मथां विझंदासीं इनजे। और इहो असांजो मुङनि जे दाल जो सीरो बिल्कुलु तयारु आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और तव्हां अगरि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।